अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु सॼे मुल्क में पाकिस्तान जी आज़ादी जो 67 ॾिहाड़ो मल्हायो वियो। अॼु पाकिस्तान जी 67वीं सालगिरह आहे। इन्हनि 67 सालनि में अॼु मुल्क जी इहा हालत आहे जो मुल्क केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहे। दहशतगर्दी, बदअमनी, बेरोज़गारी, गुरबत, बदहाली, बुख ऐं ॿिया केतिरा ई मसइला हिन मुल्क खे उॾो ई जियां खाई रहिया आहिनि। नाज़रीन, इन्हनि 67 सालनि में जमहूरी हुकूमतनि जो राज बि रहियो त मार्शालान जा दौर बि रहिया। अॼु मुल्क जिन मसइलनि जे दुबण में फाथल आहे, छा ईंदड़ साल मुल्क इन्हनि मसइलनि मां निकिरी सघंदो? इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जी MP नुसरत सहर अब्बासी साहिबा। महिरबानी नुसरत, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। अॼु जीअं त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾिहाड़ो आहे ऐं मुल्क सां ई असां सभिनी जेको अवाम आहे उनजो वजूद आहे। अवाम मुल्क सां लाॻापियल अवाम जूं जेके मसइला आहिनि उहे सभु मुल्क सां ई तालुक़ु रखंदा। मुल्क जी तरक़ी, अवाम जी तरक़ी आहे। इन 67 सालनि में असां छा हासिल कयो? असां मुल्क खे छा ॾिनो? मुल्क असांखे छा ॾिनो? वॾी महिरबानी सभीन। अॼोके ॾींहुं अॻु में त तव्हांजे तवसु सां पंहिंजे जेके बि असांजा पाकिस्तानी आहिनि उन्हनि सभिनीनि खे जश्न आज़ादी मुबारक, जेका असां 67 पिया मल्हायूं। बाक़ी 67 साल थी विया न, असां बि 14 अगस्त हर साल मल्हाईंदा आहियूं। ॾींहुं त अहिड़ो आहे जंहिं इन ॾींहं जे लाइ जेतिरियूं क़ुर्बानियूं थियूं, जेतिरो कुझु असां विञायोसीं, पंहिंजा बुज़ुर्ग, असांजा अबा ॾाॾा जेको असांखे हिस्ट्री ॿुधाईंदा आहिनि, या असां जेके TV चैनल्स ते मुख़्तलिफ़ हवालनि सां, या असां पाकिस्तानी स्टडीज़ में पढ़ियोसीं जेको बि, त मुल्क ॾाढी तकलीफ़ुनि सां हासिलु थींदा आहिनि। आज़ादी ॾाढी मुश्किल सां हासिलु थींदी आहे। एतिरे सालनि में असांखे इलाही कुझु हासिलु करिणो खपे। हा, जंहिं नज़रिए जे तहत पाकिस्तान हासिलु कयो वियो, जंहिंखे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जो नालो बि ॾिनो वियो, उन तहत जेकॾहिं असांखे खपिया त हिन मुल्क खे ठाहियूं हा, जेतिरो थी सघे हा पंहिंजे मुल्क खे असां ॾियूं हा। पर एज़ अ नेशन असां पंहिंजे मुल्क खे ओतिरो न ॾेई सघियाऊं। जेके क़ुर्बानियूं असांजे बुज़ुर्गनि ॾिनियूं, उन्हनि जी क़ुर्बानियुनि खे जेकॾहिं ॾिसजे त उन हवाले सां ठीकु आहे, आज़ादी मल्हाइणी खपे, हर शइ थियणी खपे, उहो असांजो हक़ बि आहे। पर असां आज़ादी जे ॾींहं ते मोकल कंदा आहियूं, जबकि ॿियूं क़ौमूं उन ॾींहं ते अञा वधीक कलाक कमु कंदियूं आहिनि ताकी अञा असां वधीक पंहिंजे पाण खे मज़बूत कयूं। इलाही ॻाल्हियूं आहिनि। सो ॾिसजे त जेकॾहिं असां 67 सालनि खां पंहिंजे मुल्क जो हिकिड़ो जाइज़ो वठूं त उन हवाले सां हे मुल्क हिकिड़ो इलाही डेवलप्ड कंट्री हुजे हा, छो जो असांखे अलाह ताला इलाही कुझु ॾिनो आहे। 4 क़िस्म जा असांखे अहिड़ा मौसम मिलियल आहिनि, रिसोर्सिस एॾियूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे असां सही तरीक़े सां कमु आणियूं हा, पंहिंजी बिजली पैदा करे सघूं हा, पंहिंजे हवाले सां असां पाण पंहिंजे पेरनि ते बीठल हुजूं हा। हिन महिल असां कर्ज़ो था वठूं, जेके असांजी हालतूं आहिनि मुल्क जूं, लॉ एंड ऑर्डर असांजे हथ मां निकितल आहे, हिकिड़ी सुठी लीडरशिप असांखे न मिली सघी आहे। ॿिया जेके मुख़्तलिफ़ अदवार में हक़ीक़त आहे त जेको डिक्टेटरशिप रही, उन बि असांजे मुल्क खे ख़तमु करे छॾियो। जमहूरियत हिकिड़ी मुल्क जी साह हूंदो आहे, साह खणण जे लाइ असांखे हिकिड़ो वक़्तु खपे, पर उहो असांखे इलाही घटि मिलियो। इन्हनि तमामु शयुनि खे ॾिसंदे अच्छा, केतिरनि ई हुकुमराननि हिन मुल्क ते हुकुमरानी कई, केतिरनि ई सियासी पार्टियुनि जा दौर आया विया, पर हर दौरे हुकूमत में इक़्तिदारी छो महवर रहियो? हर पार्टी हुकूमत ई करणु चाही, पर अवाम लाइ, मुल्क लाइ छा कंहिं पार्टी कुझु कयो? या हक़ीक़त आहे त हमेशह ईअं ई रहियो। हर जेका बि पार्टी रूल कई, हिन ख़ासि तौर ते मां चवंदमि जेके असां डिक्टेटरशिप वारा उहे साल कढूं त बाक़ी डेमोक्रेसी, जमहूरियत जा असांखे इलाही घटि टाइम थो मिले, पर उन टाइम खे बि सही तरीक़े सां पार्टियुनि पंहिंजे मुल्क खे उहो डिलीवर न कयो जेको करिणो खपे हा। मुल्क आहे, पंहिंजा 4 सूबा आहिनि, उन्हनि जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त असांखे काफ़ी हद ताईं पंहिंजे मुल्क में कमु करिणो खपे हा, पर उहे पार्टियूं न करे सघियूं। छो न थियो? सिर्फ़ु इक़्तिदार जी लालच रही, हमेशह रही। मूंखे एज़ाज़ आहे, मां बिल्कुलु हमेशह चवंदमि त मां जंहिं पार्टी सां तालुक़ु आहे उन पार्टी जे लीडरशिप त हिन मुल्क जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, हिन धरतीअ जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं हुन महिल अंग्रेज़नि सां मुहारियूं न अटकाइनि त हिन महिल असांजे पाकिस्तान जो वजूद बि कोन हुजे हा। सो इहे तमामु ॻाल्हियूं ॾिसजे त ॿियनि पार्टियुनि खे बि इहो सोचणो खपे। कयो आहे, मां इहे नथी चवां त न कयो आहे। पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान आहिनि, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उन पंहिंजे वक़्त में पंहिंजे मुल्क खे हिकिड़ो आइन ॾिनो, कुझु सुठियूं शयूं बि थियूं आहिनि, पर इन्हनि तमामु शयुनि खे ॾिसंदे नवाज़ शरीफ़ आहे, उन पंहिंजे दौरे हुकूमत में एटमी असांखे ताक़त ॾिनी, इन खां अलावा सुठा सुठा प्रोजेक्ट ॾिना, पर जेकॾहिं मुकमल तौर ते जाइज़ो वरितो वञे त बि अञा कमियूं बेशियूं पर पोइ बि 67 सालनि खां पोइ बि मुल्क में केतिरा मसइला वधियल आहिनि। मुल्क में बदअमनी आहे, बेरोज़गारी आहे,
दहशतगर्दी हिकिड़ो वॾो मसइलो आहे, तालीम सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, गुरबत आहे, महांगाई आहे, माण्हू ख़ुदकुशियूं कनि था, 2 वेला माण्हू मानी नथा खाई सघनि। छा सबबु आहे जो मसइला घटिया न आहिनि बल्कि हर साल इहे मसइला वधंदा ई पिया वञनि? बिल्कुलु तव्हां सही था चओ। असल में हक़ीक़त इहा आहे त वरी उहा ई चवंदमि त हिकु त जमहूरियत खे इलाही घटि टाइम मिलियो, ठीकु आहे, पोयां 5 साल, पर हाणे जमहूरियत खे जॾहिं बि टाइम मिलियो उन वक़्तु खे सही तरीक़े सां इस्तेमालु न कयो। पोयां 5 साल त हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो टाइम पीरियड मिलियो आहे डेमोक्रेसी खे हलाइण लाइ, ऐं पार्टीज़ खे, तमामु पार्टीज़ खे टाइम मिलियो त उहे हिन मुल्क खे बाक़ाइदा ठाहिनि, इन जी जेके बिखरियल शयूं उन्हनि खे समेटनि। वॾी खां वॾो असांजो जेको असां नंढपिण खां, असां खां अॻु में जी नस्लूं, उन्हनि खां अॻु में जी नस्लूं जेके आहिनि उहो ॾिसंदी थियूं अचनि, बिजली जो बहरान, लोड शेडिंग, असां यानी दुनिया में ॿियनि मुल्कनि में वञी ॾिसूं था त उते जे हद ताईं तरक़ी आहे। माण्हू हाणे रिसेंटली मां पढ़ियो चीन में त बाक़ाइदा रोडनि ते बि एयर कंडीशन्स लॻी विया, एतिरी हद ताईं तरक़ी करे वई। असां छो न करे सघियाऊं जबकि अलाह ताला असांखे एॾा वॾा ख़ज़ाना ॾिना आहिनि। सभिनि मेन शइ आहे गुड गवर्नेंस, जेका उहा बहितरीन क़िस्म जी जेकॾहिं गुड गवर्नेंस आहे, ऐं करप्शन खे जां ख़तमु कयो, इदारनि खे मज़बूत कयो। जॾहिं इदारा मज़बूत थींदा आहिनि तॾहिं हेठि लेवल ताईं तव्हांखे तरक़ी बि मिलंदी आहे। ॿियो असांजी बदकिस्मती इहा रही त असांखे इहो जेको लोकल बॉडी सिस्टम, इहो असांखे हथु न लॻो। इहो जेकॾहिं सही तरीक़े सां हले हा, हेठि लेवल ते ई नुमाइंदा असांजा अचनि साम्हूं, उहे नंढे नंढे इलाइक़नि खे डेवलप कनि, ॻोठनि खे जेके असांजा देह आहिनि, यूसी आहिनि, तबाह बर्बाद लॻा पिया आहिनि। पर जेके बि नुमाइंदा आया हुननि करप्शन कई, पंहिंजो पाण सिर्फ़ु खाइण। ॾिसो, मुल्क आहे त असां आहियूं, हे मुल्क आहे, सॼी दुनिया में असां पाकिस्तानी जे नाले सां सुञाता वेंदा आहियूं। जेकॾहिं असांजे मुल्क जूं बुनियादूं ई एतिरी खोखलियूं थी वेंदियूं, असां लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन में असां ॿधल आहियूं। दुनिया मां कोई बि कंहिं बि क़िस्म जो को माण्हू असांजे मुल्क खे विज़िट करणु नथो चाहे। वॾी वॾी NGOs असांजे हुन मां हथु कढी वई। वर्ल्ड बैंक असांखे शक जी निगाह सां थी ॾिसे त तव्हां में करप्शन एतिरी आहे, असां तव्हां वटि छो पैसो ॾियूं। त इहे तमामु शयूं ॾिसण खे असांखे अफ़सोस थी थिए त असां अञा ताईं कोई। अच्छा, हिन मुल्क ते हुक्मरानी कंदड़ हुक्मरान त तरक़ी कंदा विया, न मुल्क तरक़ी करे सघियो, न अवाम जो हाल बहितर थी सघियो, न ग़रीब अवाम 2 वेला मानी बि खाई सघे थो। तव्हां सम्झो था त इन जो सबबु इन 67 सालनि में मुल्क खे सुठी लीडरशिप न मिलण बि आहे? बिल्कुलु तव्हां सही था चओ। वरी वाई चवंदमि त डिक्टेटरशिप त जेको कयो सो कयो, पर जमहूरियतनि में जेके असांखे लीडरशिप मिलियूं उहे जेकॾहिं उन वक़्त खां फ़ाइदो वठनि हा त मुंहिंजे ख़्याल में असांजे मुल्क में कुझु न कुझु बहितरी, असां बि फ़ख़्र त असां क्या आहे, असां पाकिस्तानी आहियूं, असांजो मुल्क इस्लामी जमहूरियत पाकिस्तान आहे। पर जंहिं दहशतगर्दी जे वर चढ़ियो आहे ऐं असांजे मुल्क जी जेका फॉरेन पॉलिसीज़ आहिनि उन्हनि खे ॾिसजे, उन्हनि खे जेकॾहिं एतिरी मज़बूती हुजे हा, असांजा पड़ोसी ममालिक आहिनि, उन्हनि सां असांजा तालुकात अहिड़ा हिन नहज ताईं छो हलिया विया, उन जे पोयां कहिड़ा कारण आहिनि, छा असांजी पॉलिसीज़ अहिड़ियूं रहियूं जो असां अॻिते न वधी सघियासीं। इन्हनि तमामु शयुनि खे ॾिसंदे मुंहिंजे ख़्याल में जमहूरियतनि में असां कोशिशि कंदा आहियूं त हर इदारो मज़बूत थींदो आहे ऐं हर माण्हूअ खे आज़ादी मिलंदी आहे त उहो पंहिंजी राय ॾिए ऐं उनखे साह पटण जो हिकिड़ो टाइम पीरियड मिलंदो आहे। पर उन ई वक़्त में उहे अॻुवाण जेके जमहूरियत जा दावेदार थियनि उहे ई पंहिंजे मुल्क खे खोखलो कनि। तव्हां सही चयो त असांजे मुल्क में लीडर्स जेके आहिनि या सियासतदान जेके आहिनि उन्हनि पंहिंजो पाण त ठाहियो पर मुल्क खे एतिरो न ठाहे सघिया। जेकॾहिं ठाहिनि हा त अॼु असां बि कंहिं हवाले सां पंहिंजे पाण खे तरक़ी याफ़्ता मुल्क में पंहिंजो नालो गिणाए सघूं हा। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा नुसरत, कंहिं बि क़ौम जी तरक़ी जो दारोमदार तालीम ते हुजे थो। अॼु 67 सालनि खां पोइ तव्हां मुल्क में तालीम जे निज़ाम खे किथे थियूं ॾिसो? सभिन ॾाढो ॾुख थींदो आहे, ॾाढो अफ़सोस थींदो आहे त असां ख़ासि तौर ते इन सेक्टर में ॾाढा कमज़ोर आहियूं। वाक़ई में तव्हां हक़ीक़त आहे त तालीम बैकबोन हूंदी आहे न कंहिं बि, जीअं एग्रीकल्चर आहे अहिड़े हवाले सां तालीम जंहिं मुल्क में सही तरीक़े सां उन जो निफ़ाज़ हुजे त उहो मुल्क तरक़ी कंदो आहे। असां इन मामले में ॾाढा पोइते रहिया। असांखे हिकिड़ो बहितरीन तालीम जो मिनिस्टर न मिली सघियो, ख़ासि तौर ते सिंध में त मां ॾाढी मायूस आहियां, बेइंतिहा मायूस। को वक़्तु हुयो असांजे वक़्तनि में जॾहिं असांजा माउ पीउ हूंदा हुआ, उन खां अॻु में
स्टार्टिंग में त हिकिड़ो सिर्फ़ु आहिस्ता 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 असांजी तालीम जो सिस्टम एॾो ख़राबु थी वियो, ख़ासि तौर ते जेको डबल स्टैंडर्ड थी वियो न, सभिनि जेको प्राइवेट अलॻि ऐं सरकारी, त हाणे प्राइवेट लिहाज़ सां हर कोई ॾिसे थो जो सरकारी स्कूलनि जो हाल जेको आहे, छो सरकारी स्कूलनि जो हाल एॾो ख़राबु इहो त लाज़मी आहे गवर्नमेंट जे मथां डिपेंड करे थो त उनखे तव्हां एतिरो सुठो करे छॾियो, एॾो फाल कयो जो असां हुजूं या कोई बि तबिको हुजे उहो सरकारी स्कूलनि में पढ़णु पंहिंजे ॿारनि खे फ़ख़्रु महसूसु करे। पर तालीम जो सिस्टम तव्हां एॾो ख़राबु करे छॾियो आहे, घोस्ट स्कूल एतिरा आहिनि, घोस्ट छा चइजे मतिलबु बंदि स्कूल एतिरा पिया आहिनि तव्हां वटि, तव्हां घर वेठे टीचरनि खे विहारे उन्हनि खे पघारूं था ॾियो। अहिड़े हालातनि में जंहिंखे चइबो आहे न चीटिंग कल्चर तव्हां एतिरो आम करे छॾियो। इहो सभु कुझु थियो, मां चवंदमि त पोएं 5 सालनि में हिन में फ़्रोग आयो, जबकि जमहूरियत हुई। असां चाहियूं आहे त हिन 5 सालनि में पंहिंजे पाण खे ठाहियूं आहे, पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे सूबनि खे ठाहियूं आहे, छो जो असांखे हिकिड़ी आज़ादी मिली वई, पर उन शइ खे ग़लति इस्तेमालु करे पंहिंजे सिस्टम खे खोखलो करे छॾियो। तालीम जो मयार असां वटि इलाही ख़तमु थी चुको आहे। निसाब असांजो एतिरो पुराणो आहे जो असां हैरान था थियूं त किताबूं जेके असांजे वक़्त में हलनि थियूं, हाणे की तव्हां ॾिसो था हिन महिल इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, दुनिया केॾी तरक़ी थी करे वञे, पर असां उते जा उते ॿारनि खे किताबूं सही तरीक़े सां मिलनि नथियूं, ख़ासि तौर ते सरकारी स्कूलनि में। ऐं प्राइवेट स्कूलनि में जेको पढ़ाई जो सिस्टम आहे उहो ॿाहिरि ऑक्सफोर्ड खां आहे। हाणे ऑक्सफोर्ड वारो ॿार जॾहिं पढ़ी बोर्ड जो एग्ज़ाम पास थो करे ऐं होॾां जॾहिं असांजा सरकारी ॿार था पढ़ी पास कनि, त सभिनि जेको पाण में उन्हनि जो कंपेरिजन थो कजे, मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए त होॾे एॾो कंफ्यूज़ ॿारु, हेॾे हिकिड़ो एॾो कॉन्फिडेंट ॿारु आहे, त पोइ असां मुल्क में कहिड़े तरीक़े सां क़ौम खे था वधायूं। इहा ॾाढी सोचण वारी ॻाल्हि आहे। निज़ाम खे बहितर करे सघिजे, हिकिड़ी सुठी पॉलिसी, हिकिड़ी बहितरीन पॉलिसी अचे, तव्हां डबल स्टैंडर्ड ख़तमु कयो, इहो जेको ॿिटो मयार तव्हांजो तालीम आहे सभिनीनि खां अॻु में जेकॾहिं चाहे छो नथो कयो वञी सघिजे। हिकिड़ो बहितरीन मिनिस्टर आहे, जेकॾहिं पीर मज़र त ॿोड़ियो, मां बिल्कुलु खुलेआम चवंदमि हुन तालीम जो सत्योनाश करे छॾियो। हाणे त एॾा स्कैंडल हुन जा साम्हूं अची विया आहिनि जो मुंहिंजे चवण जी ज़रूरत ई न आहे। 5 सालनि में त न थियो आहे न, इहो त थींदो रहियो चऊं था, पर 5 साल हिकिड़ो एॾो बहितरीन पीरियड तव्हांखे मिले थो, तव्हां जमहूरियत हुन में तव्हांखे मज़बूती थी मिले, जमहूरियत खे तव्हांखे कंहिं क़िस्म जी का रुकावट नथी मिले, सभु पार्टियूं तव्हां सां मिली जुली हलनि थियूं। तव्हां चओ था रिकनसिलेशन आहे, हिकिड़ी सुठी वाकई रिकनसिलेशन हुई त सभु पार्टियूं कठियूं हुयूं न, हिकिड़ो सुठी पॉलिसी आणियो आहे। कहिड़ी पार्टी आहे जेका तव्हांखे उन ते ऑब्जेक्शन करे आहे? सुठी पॉलिसी खे त हर कोई अॻिते वधाईंदो आहे, पर तव्हां सुठी पॉलिसीज़ आंदियूं ई न, तव्हां ग़लति क़िस्म जा माण्हू विहारे, ब्लैक शीप्स विहारे पंहिंजे इदारे में तव्हां खोखलो करे छॾियो। हाणे निसार खोड़ साहब जे हथ में आहे सिंध जी तालीम, छो जो मां रिप्रेज़ेंट कयां थी सिंध खे, त मां उन हवाले सां चवंदमि त उन्हनि खे असां अखियूं असांजी उन्हनि ॾे तलाह करे उन्हनि में उहा शइ अचे जो सिंध जो सिस्टम सुठो थिए, बल्कि पूरे पाकिस्तान जो सिस्टम सुठो थिए। पर छो जो असां हिन खे रिप्रेज़ेंट था कयूं, असां चाहींदासीं सिंध तरक़ी करे। सिंध जेको आहे 3 सूबनि में हिकिड़ो उहो सूबो आहे जेको 3 सूबनि खे थो हलाए, इहा हिकिड़ो फैक्ट आहे। असांजो सूबो एतिरो थो ॾे जो 3 सूबा जेके आहिनि उन ते हलनि था। सो असां डिज़र्व था कयूं, पर असां वटि ओतिरो स्टैंडर्ड कोन्हे, असां वटि गुड गवर्नेंस कोन रही। असांजे सिंध खे जंहिं तरीक़े सां खोखलो कयो वियो, असांजे सिंधी ॿार खे जंहिं तरीक़े सां पोइते धिगियो थो वञे, असां कान तरक़ी कंदासीं। सिंध मादनी वसीलनि सां मालामाल आहे, तेल कोयलो गैस सिंध मां ई निकिरे थो, पर पोइ बि सिंध में एॾी गुरबत, इन्हनि शयुनि जी अणहुंद छो आहे? माण्हू ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो पियो वञे। ॾिसो, हक़ीक़त आहे, असां मुंहिंजे ख़्याल में 72-70% असां जेको आहे ॾियूं था, जेको वफ़ाक़ खे बि ॾियूं था। ऐं असां वटि जेके इहे कोयले जा ज़ख़ाइर आहिनि, असां वटि जेके सुई गैस थी निकिरे, मुख़्तलिफ़ हवालनि सां असां एतिरा रिसोर्सिस था रखूं। वधि खां वधीक जेका असांजी बदकिस्मती आहे सभिनि, उहा इहा आहे त असां पंहिंजे सूबे में इहे तमामु रिसोर्सिस रखण जे बावजूदि असांजो सिंधी जेको उते इलाइक़नि में रहे थो, उनखे उहे सहूलियत कोन्हनि, उनखे उते उतां जो फ़ाइदा नथा पवनि। ॿाहिरि सूबनि में ठीकु आहे, ॿिया सूबा बि असांजा सूबा आहिनि, असांजो मुल्क आहे, पर जेकॾहिं हितां जो जेको राइट आहे, लीगल राइट जेको कानून थो चए त उतां जे रहायशी खे सभिनीनि खां अॻु में प्रायोरिटी ॾियो, उनखे उते जी नौकिरी ॾियो, उन इलाइक़े खे तरक़ी ॾियणी आहे। पर उहा ई बदकिस्मती त असां उन ई वर चढ़ियल आहियूं त असां वटि क़ाबिल नौजवान वेठा आहिनि जेके हिते यूनिवर्सिटीज़ में इन्हनि ते बाक़ाइदा उन्हनि डिग्रियूं हासिल कयूं आहिनि, उहे बेरोज़गार वेठा आहिनि। ॿियनि सूबनि मां माण्हू घुराए तव्हां उते डिप्यूट था कयो। मेन शइ वरी मां रड़ कंदमि त असां वटि गुड गवर्नेंस जी कमी रही। असां वटि हिकिड़ो सुठे CM जी ज़रूरत हुई जेको असांखे कोन मिलियो। असांखे बहितरीन क़िस्म जा मिनिस्टर्स खपनि हा इन्हनि खातनि में, जेके खाता असांखे हिन महिल सफ़ा तबाह बर्बाद था नज़र अचनि।
सुठे क़िस्म जी हिकिड़ी लीडरशिप जी ज़रूरत आहे जेको असांजे मुल्क जे लाइ बि ऐं हिन सूबे जे लाइ बि जेका ऑनेस्ट हुजे, जंहिंखे इहो हुजे त असांजो मुल्क केॾी क़ुर्बानीनि सां हासिलु थियो। अॼु असां जेकॾहिं हिन मुल्क जी आज़ादी था मल्हायूं त इन मल्हाइण जे लाइ असांखे अञा जदोजहद करणी आहे। असां पंहिंजी नसल खे ॾियूं छा था? असां पंहिंजी नसल खे छा बंदूक हथ में ॾियणी आहे? छा उहो सिर्फ़ु पंहिंजी सिक्योरिटी जे लाइ ख़ौफ़ज़दा थी ॿाहिरि थो निकिरे त किथे मूंखे क़तल न कयो वञे? असां अहिड़ी हालतुनि खां दरपेश आहियूं। अच्छा, मुल्क जी मईशत खे मज़बूत करण लाइ केतिरियूं पॉलिसियूं हींअर ताईं ॾिनियूं वयूं, पर उन जे बावजूदि मुल्क मुआशी तौर ते पुठिते थींदो पियो वञे, मुल्क जी मईशत कमज़ोर थींदी पई वञे, नतीजे में महांगाई वधंदी पई वञे, ग़रीब आवाम ते वधीक भार थिए थो। जेका बि हुकूमत आई, जंहिं बि हुकुमरानी कई, उन वटि सुठा इकोनॉमिस्ट, पॉलिसी मेकर रहिया, पॉलिसियूं ठाहियूं वयूं, पर पोइ बि का अहिड़ी बहितर पॉलिसी न ठही सघी। हर हुकूमत में इहो ई रुनो वियो त असां वटि ख़ज़ानो ख़ाली आहे, मुल्क जी मईशत एॾी कमज़ोर आहे, उनखे मज़बूत करण लाइ असांखे आवाम ते वधीक भार विझणो पवे थो। पर आवाम ते वधीक भार त हर हुकूमत में विधो वियो, पर पोइ बि आवाम इन दुबण मां निकिरी न सघियो। ॾिसो, विल हूंदी आहे न, विल हूंदी आहे करण जी। तव्हां वटि, तव्हां सही चयो त हिन महिल असां हिकु मतिलबु कर्ज़ हथ फैलाए वेठा आहियूं न सॼी दुनिया जे अॻियां, IMF जे अॻियां। हर दफ़े असांखे ॿुधणो पए थो त असांजो जेको हिकु हिकु ॿारु आहे जेको पैदा थो थिए, उहो अलाए केतिरे लखनि जो कर्ज़ी आहे। अहिड़े हालातुनि में तव्हांखे खपे त तव्हां पंहिंजी पॉलिसीज़ बहितर ठाहियो, तव्हां टैक्स जेको आहे उन में बहितरी आणियो। तव्हां टैक्स छो नथा वसूल कयो? असां वटि एतिरा 30-40 लख माण्हू एतिरा आहिनि जेके चवनि था बाक़ाइदा उन्हनि वटि एतिरो पैसो आहे जो उन्हनि खां असां टैक्स वसूल करे था सघूं। पर ॻाल्हि इहा आहे त उहो उन्हनि जाइनि ते अहिड़ा माण्हू वेठल आहिनि, अहिड़ी पावरफुल हस्तियूं वेठियूं आहिनि जिन्हनि ते कोई हथु नथो विझी सघे। हथु विझण जे लाइ बहितरीन हिकिड़ी लीडरशिप खपे, हिकिड़ो मथां खां वठी वफ़ाक़ खां वठी हेठि लेवल ताईं जेकॾहिं सुठो हिकिड़ो सिस्टम ठाहियो वञे त मुंहिंजे ख़्याल में इहो टैक्स कलेक्शन जो हिकिड़ो सुठो बहितरीन सिस्टम थी वेंदो। तव्हां पंहिंजी पाण पैसो ठाहे सघंदव, तव्हांखे कर्ज़ो न वठिणो पवंदो। कर्ज़ु वठी आख़िर केसिताणी असां पंहिंजी नसलुनि खे इन कर्ज़ जे हेठां आणींदासीं? हिन मुल्क जे लाइ ॾाढी तकलीफ़ूं असां ॾिसूं बि था, नज़र बि अचनि थियूं। इन जे लाइ हिकिड़ी सुठी पॉलिसी, हिकिड़ी सुठी लीडरशिप जी ज़रूरत आहे, गुड गवर्नेंस जी ज़रूरत आहे। तव्हां पॉलिसीज़ जे लाइ ॿाहिरियां माण्हू त घुराए था वठो, पर उन्हनि जी जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां जेकॾहिं हलाईंदव तॾहिं मुंहिंजे ख़्याल में मुल्क तरक़ी कंदो। अदरवाइज़ असां एतिरा हाणे पोइते पइजी विया आहियूं। सभिनि असां स्पोर्ट्स में बहितरीन मुल्क चवराईंदासीं, असांजो नालो हूंदो, क्रिकेट जे हवाले सां ॾिसो, हॉकी जे हवाले सां ॾिसो, हाणे किथे आहियूं असां? ॿी टीमूं असां वटि नथियूं अचनि छो जो असां वटि दहशतगर्दी आहे। इन खां अलावा ॿिया जेके बि सेक्टर्स आहिनि, PIE असांजो ॾिसो, तव्हां स्टील मिल ॾिसो, इहे उहे इदारा हुआ जेके हिन मुल्क खे कमाए ॾींदा हुया। हाणे इन्हनि इदारनि खे तव्हां बिल्कुलु खोखलो करे छॾियो आहे, करप्शन हिन में अची वई आहे। इन्हनि तमामु शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। रेलवे असांजो ख़तमु थी वियो, छा रेल गाॾी वक़्तु हूंदो जंहिं रेल गाॾियूं हलंदियूं ऐं हिकिड़ो सिस्टम हलंदो? हाणे सभु शयूं कान्हनि। सिर्फ़ु हॉस्पिटल्स जेके सरकारी ख़ासि तौर पे जंहिं ते सरकार जो ठपो थो लॻे, उन ते हर कोई मुंहुं किनो थो करे त हिते त छा हूंदो, हिते सरकार आहे, पोइ सरकारी अस्पताल हुजनि, सरकारी स्कूल हुजनि। इहे तमामु शयूं ॾिसंदे इन शइ खे तव्हां ठीकु कयो। सरकारी शयूं जंहिं ते हिकिड़ो धॿो थो लॻे, इन खे सरकार ठीकु कंदी न। अच्छा, सिहत जे शोबे लाइ केतिरा ई फंड रखिया था वञनि, केतिरियूं सरकारी अस्पतालूं ठहनि थियूं, पोइ बि आवाम खे लाभ नथो हासिलु थिए, माण्हुनि ताईं सिहत जूं सहूलियतूं नथियूं पहुची सघनि। इन जी छा सबबु आहे? ॾिसो, हर साल फंड रखिया था वञनि, अरबें खरबें जा फंड रखिया था वञनि। हाणे फंड उहे जेके मथां लेवल खां हेठि लेवल ताईं वञनि था, उहो ॾिठो थो वञे सभिनि त मथे लेवल खां हेठि ताईं पुॼनि ई नथा। विच में ई का अहिड़ियूं हस्तियूं वेठियूं आहिनि, वॾी वॾी ब्लैक शीप्स वेठियूं आहिनि जेको खाई खपाए थियूं वञनि। ऐं उन्हनि हस्तियुनि खे ॾिसो न, जेके उहे वरी ॿाहिरि मुल्क में उन्हनि जा बाक़ाइदा अकाउंट्स खुलियल आहिनि, उते बाक़ाइदा पैसो पियो आहे उन्हनि जो अकाउंट। इहा बहितरीन जेका आहे न, उहा गुड गवर्नेंस जंहिंखे घड़ी घड़ी असां रड़ियूं था कयूं त CM जेकॾहिं बहितर हूंदो, उन जी हिकिड़ी ऑनेस्ट क़िस्म जी पॉलिसीज़ हूंदियूं, पाण निकिरे पंहिंजी जेका कैबिनेट आहे उन ते एतिरो सख़्ती सां करे त छो इहे करप्शन थिए, ऐं छो इहे असांजा सरकारी अस्पताल जिते वञी माण्हू कपिड़ो मुंहं ते रखी अस्पतालनि में असां वञूं था, जेका उतां जी हालत आहे, जे उते न दवाऊं थियूं मिलनि, आहे सरकार जो पैसो, सरकार ग़रीब माण्हू जे लाइ आहे न। पोइ जॾहिं ग़रीब माण्हू खे उन जो फ़ाइदो न मिलंदो ऐं टियों चौथा माण्हू खाई वेंदा, माण्हू त ग़रीब असल में सफ़र ग़रीब माण्हू थो करे हिन असांजे मुल्क में, धरतीअ में। ग़रीब माण्हू खे उहा शइ मिले नथी जेका हुन जे नाले ते रखी थी वञे, पोइ काॾां असांजो मुल्क तरक़ी कंदो? उमेदूं आहिनि, दुआऊं आहिनि। असांजा कुझु जेके हिन धरतीअ ते बुज़ुर्ग औलिया
उन्हनि जे वसीलनि जे उन्हनि जी दुआउनि सां असांजो मुल्क थो हले। अदरवाइज़ जेकॾहिं अहिड़ी हालतूं हुजनि, अहिड़े क़िस्म जा पॉलिसीज़ हलनि ऐं अहिड़ी करप्शन हुजे, मुल्क असांजो अलाए अच्छा, किथे। बेरोज़गारी बि हिन मुल्क जो हिन वक़्तु हिकिड़ो वॾो मसइलो थी वियो आहे। नौजवाननि जी जेके नस्लूं आहिनि केतिरनि सालनि खां बेरोज़गार वेठल हुयूं, केतिरनि सालनि ताईं नौकिरियुनि ते पाबंदी पयल हुई, उनखां पोइ जेका पाबंदी खुली जंहिं तरीक़े सां रोज़गार ॾिनो वियो, तव्हां सम्झो था त ईंदड़ कुझु सालनि में इहो मसइलो कुझु घटि थी सघंदो या अञा वधीक हिन में शिदत ईंदी? बेरोज़गारी त एतिरी आहे जो मुंहिंजे ख़्याल में पाण पोएं साल 5 सालनि में पीपल्स पार्टी रनिंग कंदी रही त वाक़ई, पर उन्हनि जंहिं तरीक़े सां ॾिसो, तव्हां रोज़गार पैदा करे था सघो, तव्हां प्रोजेक्ट्स हणो, तव्हां इंडस्ट्रीज़ हणो, तव्हां पंहिंजे पाण खे एतिरो कयो जो तव्हां पंहिंजे नौजवान खे पाण पंहिंजे ई उन में महू करे छॾियो। हिते जॾहिं रोज़गार न आहे, को इंडस्ट्रीज़ नथी लॻे, छो जो असां वटि पावर कोन्हे, एनर्जी कोन्हे। एनर्जी जा छा सबब आहिनि? पोइ हर गवर्नमेंट लाज़मी आहे, गवर्नमेंट चए थी पोइ गवर्नमेंट कुझु न करे, कुझु बि हक़ीक़त आहे त पोइ 5 सालनि में मुंहिंजे ख़्याल में बिजली पैदा करण जा को वॾा प्रोजेक्ट्स ई न लॻा, न ई उन्हनि ते कोई उन्हनि कमु कयो। छा वजह रहियूं? असांखे इहा सम्झ में न आई त एतिरी हद ताईं पैसो रखण जे बावजूदि उहे प्रोजेक्ट्स छो न हलिया, उहे स्कीमूं छो न कंप्लीट थी सघियूं। हाणे वरी हिकिड़ा नया प्रोजेक्ट्स आया आहिनि जेके हाणे इफ़्तिताह थिया आहिनि। असां चाहींदासीं त उन्हनि खे फौरी तौर ते कंप्लीट कयो वञे। जेके प्रोजेक्ट हिकिड़ी गवर्नमेंट हलाए थी, उनखे अचण वारी गवर्नमेंट ज़रूरु उन्हनि खे कंटिन्यू करे। हमेशह थींदो ईअं रहे त हिकिड़ी गवर्नमेंट जा जेके स्कीमूं या प्रोजेक्ट्स आहिनि, ॿी गवर्नमेंट उनखे ख़तमु करे पंहिंजा शुरू कंदी आहे। उन सां छा थींदो आहे त कॾहिं बि को प्रोजेक्ट कंप्लीट कोन थी सघंदो आहे। सो इन शइ खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे त तव्हां कम अज़ कम उन शइ खे पोइ गवर्नमेंट जे स्कीमुनि खे, उन्हनि जे प्रोजेक्ट्स खे हलायो ताकी उहे 10-15 सालनि में उहे शइ कंप्लीट थी माण्हुनि खे उनजो फ़ाइदो पुॼे। सो इहे सिस्टम आहिनि। इन्हनि शयुनि खे जेसिताणी सीरियसली कोई बि गवर्नमेंट न वठंदी न, असां त हिन महिल फाथा पिया आहियूं लॉ एंड ऑर्डर में, जेका दहशतगर्दी आहे उन जे लाइ हिन महिल ताईं को बहितरीन क़िस्म जी पॉलिसी नथी अचे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंसिस सॼियूं थी वञनि, वेहनि था, टेबल टॉक था कनि, पर हिकिड़ी बहितरीन क़िस्म जी अहिड़ी पॉलिसी न ठही जेको असां लॉ एंड ऑर्डर खे हिन खां दहशतगर्दी ॿाहिरि निकिरी हिन सघूं। वक़्तु सभिनी मसइलनि जी जड़ सम्झो वञे थो त दहशतगर्दी जो मसइलो हल थियो त हिन मुल्क जा केतिरा ई मसइला हल थी सघंदा। कहिड़ी पॉलिसी हुअणु घुरिजे जॾहिं त सभु सियासी पार्टियूं इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ बि आहिनि त दहशतगर्दी खे ख़तमु थियणु घुरिजे, बदअमनी खे मुंझो अचे, उन जे बावजूद बि दहशतगर्दी आहे जो सूरत हाल इलाही फैक्टर्स आहिनि। हिकु त वॾी ॻाल्हि आहे ड्रोन अटैक्स जेके थियनि था, उहा हिकिड़ी अलॻि असांजे मथां दहशतगर्दी हले थी। उन खां अलावा जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क में ॾिसूं, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा खे ॾिसो, तव्हां बलूचिस्तान खे ॾिसो, वरी हुननि मां निकिरी अचो त पंहिंजे सिंध सूबे खे ॾिसो, हिते बि उहा ई हालतूं आहिनि त तमामु पार्टीज़ जेके आहिनि हिक ॿिए जे मथां ब्लेम गेम हणनि थियूं। उहो चए थी फलाणी जे मथां, फलाणी जे जेकॾहिं कराची जे हवाले सां ॾिसूं त 3 स्टेक होल्डर्स आहिनि, पीपल्स पार्टी, MQM, ANP, हिक ॿिए जे मथां हणी वेठियूं आहिनि। हालांकि इहा शइ हाणे क्लियर थी वई त हिन जे अंदरि ई उहे क्रिमिनल फोर्सिस मौजूदु आहिनि, त तव्हां हुनखे हाईलाइट करे ॿाहिरि कढो। पर उहा ई ॻाल्हि आहे त कोई बि पंहिंजे मथां खणण जे लाइ तयारु कोन्हे। नतीजो इहो थो थिए त पोइ हाणे तालिबान आहिनि या केर आहिनि, जेके बि असांजे मथां हावी थींदा था वञनि, जेसिताणी असां तमामु पार्टीज़ हिकिड़ी शइ ते मुतहद न थींदासीं त असांखे हिन दहशतगर्दी खे मुंहुं ॾियणो आहे। ऐं उन मुंहुं ॾियण जे लाइ तमामु पार्टीज़ कठियूं थींदियूं ऐं हिकिड़ी टेबल ते वेही हिकिड़ो फ़ैसिलो थींदो, तॾहिं असां इन मां जान छॾाईंदासीं। अदरवाइज़ असां सां इहे हालतूं थींदियूं, रोज़ 15-20 माण्हू मरंदा रहंदा, दुनिया असांखे छा थी ॾिसे। पाकिस्तान में ख़ौफ़नाक क़िस्म जी हिकिड़ी सिचुएशन आहे। असां तव्हां पंहिंजे पाण खे सिक्योर नथा सम्झूं, ॿाहिरि निकिरूं था त असां हर वक़्तु ख़ौफ़ जी सिचुएशन आहे त काथे बम न फाटी पए, काथे क्रैकर हमिलो न थी सघे। जॾहिं अहिड़ी हालतूं थियनि, आम माण्हू पंहिंजे पाण खे सिक्योर न सम्झे त पोइ हिन मुल्क में तरक़ी कान थींदी। अलाह करे असांजी दुआऊं आहिनि त हिन मुल्क में उहे क़िस्म जा हालात पैदा थियनि, असां इन दहशतगर्दी मां निकिरूं, हिकिड़ी बहितरीन क़िस्म जी पॉलिसीज़ ठहनि, बहितरीन क़िस्म जो हिकिड़ो सिस्टम ठहे, जंहिं सिस्टम जे तहत मुल्क हले, जेको जंहिं नज़रिए जे तहत पाकिस्तान ठहियो, जेको क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना उन जी पूरी टीम महिनतूं करे हिन मुल्क खे ठाहे ऐं हिकिड़ो नज़रियो ॾिनो। उन नज़रिए जे तहत जेकॾहिं असां हलूं त अलाह कंदो उहो पाकिस्तान ओड़ो ई थींदो। अदरवाइज़ ईअं ई असांजे मुल्क खे दहशतगर्दी जी में विचोड़नि में असां हूंदासीं ऐं असांजो नौजवान
जंहिं नौजवान जे अॻिते हली उनखे वाॻूं ॾियणियूं आहिनि असांखे हिन मुल्क जी, उहो नौजवान त हिन महिल ॾाढो फ्रस्ट्रेट आहे। हुनखे न नौकरी थी मिले, न हुनखे पंहिंजे हवाले सां को अहिड़ो हेल्दी इन्वायरमेंट थी मिले जो हिन मुल्क खे ठाहिण लाइ उहो को सोचे, या को अॻिते जे लाइ को डेवलपमेंट जे लाइ को उन्हनि जे अंदरि उहा सोच अचे। असां उन्हनि खे उहा इन्वायरमेंट ई न ॾेई सघूं। पाकिस्तान बेसिकली हिकु ज़रई मुल्क आहे। इन मुल्क मां काफ़ी जेको आहे सो आमदनी जो हिसो ज़रई उपति ते थिए थो। तव्हां सम्झो था त ज़रई हवाले सां असांजे हारियुनि खे उहे सभु सहूलियतूं आहिनि, या ज़रई हवाले सां असां कुझु अॻियां निकिरी सघिया आहियूं? बिल्कुलु तव्हां सही चयो। ज़रात असांजी बैकबोन आहे, ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां। जेकॾहिं हिन ज़रात ते हिकिड़ी बाक़ाइदा स्टडी कई वञे ऐं असां पंहिंजे ज़रात खे उन लेवल ते खणी अचूं जंहिं लेवल ते ॿाहिरि मुल्कनि में नया नया टेक्नोलॉजी अची वियूं आहिनि, उन हवाले सां माण्हू बाक़ाइदा उन ते कमु था कनि। मुल्कनि में उहे साइंसी तौर ते बाक़ाइदा इन हवाले ते स्टडी थी थिए ऐं पंहिंजे हारियुनि खे उहे नई टेक्नोलॉजी ॾिनियूं वञनि। जेकॾहिं त पोइ असां कंहिं हवाले सां पोइ हिते न आहियूं। असां वटि सिंध में ख़ासि तौर ते खजी असांजी हिकिड़ी अहिड़ी प्रोडक्ट आहे, अलाह ताला असांखे अहिड़ी नेमत ॾिनी आहे। जेकॾहिं इन में ई असां चाहियूं, ख़ैरपुर जी हद ताईं त असां आहियूं माशाअल्लाह उते आहे, पर इन शइ खे अञा हथी ॾिनी वञे। अंब असांजो आहे, इन खां अलावा चांवर आहे, गंदम आहे, इहे उहे शइ असां वटि अलाह ताला जी नेमतूं आहिनि जिन्हनि ते सही तरीक़े सां जेकॾहिं कमु करे। हिते असां कराची खां जेकॾहिं ख़ैरपुर ताईं निकिरूं था त रोडनि ते खुले आसमान जेठां अलाए केतिरा टन कणिक पई आहे, उहा ख़राब थी थिए, धप करे थी वञे। उन जे लाइ असां असेंबली में रड़ियूं कयूं आहिनि त हे असां छा पिया कयूं, इन जे लाइ अञा ताईं कोई अहिड़ो पॉलिसीज़ न आहियूं। प्रोग्राम जो टाइम बि ख़तम थो थिए, आख़िरी 2 मिंट बचा आहिनि। आख़िरी सवाल मां करणु चाहींदमि, छा इहे उमेदु रखिजे त ईंदड़ साल इन्हनि मसइलनि मां कुझु मसइला हल थियल हूंदा ऐं कुझु का बहितरी असांखे नज़र ईंदी? ॾिसो, उमेद त मुंहिंजे ख्याल में कॾहिं बि ख़तमु न करणी खपे। असां ख़ासि तौर ते असांजी पाकिस्तानी क़ौम अहिड़ी आहे जो जॾहिं बि ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो वक़्तु ईंदो आहे त असां यकजान थी वेंदा आहियूं। जीअं हाणे असांजी सरहदुनि ते जेके असां सां हालतूं थी थियनि, अहिड़े वक़्त में कुझु बि थींदो, असां कहिड़ा बि हूंदासीं पाण में, पर यकजा थी वेंदासीं। त उमेद हमेशह रखो, सुठे जे लाइ सोचणो खपे, सुठे जे लाइ जदोजहद करणी खपे। अलाह साईं असांखे तमामु नेमतूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिं ते इलाही वॾे वॾे बुज़ुर्गनि जा साया आहिनि। सो उमेद ते क़ाइमु आहियूं। इंशाअल्लाह ताला क़यादत जेकॾहिं आहे, उनजी सोच सुठी आहे। हिन महिल जेका गवर्नमेंट हले थी, जेकॾहिं उहा सुठी पॉलिसीज़ खणी थी अचे ऐं उन ते इम्प्लीमेंट बि कराए थी वञे, त मुंहिंजे ख़्याल में अलाह कंदो अॻिले साल ताईं कुझु न कुझु असांखे हेल्दी ऐं सुठे क़िस्म जा अहिड़ा पॉलिसीज़ बि मिलंदियूं, प्रोजेक्ट्स मिलंदा जो असांजो मुल्क अॻिते हले। इन करे असां चाहींदासीं त हिन जी ॾींहुं तव्हां ऐं असां मिली दुआ कयूं त अलाह ताला करे असांजो मुल्क तरक़ी करे, असांजो सूबो तरक़ी करे, असांजे नौजवाननि जे लाइ असांखे मुल्क अहिड़ो ठाहे ॾियणो आहे जो अॻिते जे लाइ असांजी नस्ल हिन में सुठे हेल्दी इन्वायरमेंट में पंहिंजो टाइम गुज़ारे। महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तम थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।